अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जे चैप्टर नंबर 2 जो टॉपिक रिप्रेजेंट होल नंबर ग्रेटर देन बट लेस देन अ गिवन नंबर ऑन अ नंबर लाइन। हाणे ग्रेटर देन लेस देन इन खां अॻे लेक्चर में तव्हां पढ़ियो ऐं नंबर लाइन ते नंबर्स के प्रेजेंट करण बि पढ़ियो, पर हाणे चवे थो त असांखे ॿुधाइणो आहे रिप्रेजेंट करणा नंबर लाइन ते नंबर। चए त बाबा हाणे ग्रेटर देन ऐं लेस देन ॿई कंडीशनियूं हिकु वक़्तु अची वञनि त पोइ उन्हनि खे असां नंबर लाइन ते कीअं प्रेजेंट कंदासीं। ठीकु आहे, उन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल बि मां लिखियो आहे। इवन होल नंबर्स, इवन माना होल नंबर्स, इन जो मतिलबु छा आहे? ॿधी अदद। ॿधी अदद तव्हांखे ख़बर आहिनि कहिड़ा थींदा आहिनि? 2, 4, 6, 8, 10, मतिलबु उहे जेके ॿिनि सां डिवाइड थियनि। ठीकु आहे, या जिन ते ॿिनि जी टेबल वञे या ॿिनि जो खोड़ो लॻे उनखे इवन नंबर्स चवंदा आहियूं। ग्रेटर देन 1 मतिलबु उहे इवन नंबर तव्हांखे ॿुधाइणा आहिनि जेके 1 खां वॾा हुजनि। ठीकु आहे, ही ग्रेटर देन जी निशानी आहे। बट लेस देन 13 ऐं वरी 13 खां नंढा हुजनि। ऐं वरी छा हुजनि? 13 खां नंढा। सभ खां पहिरियां असां छा कंदासीं? हिकिड़ी नंबर लाइन ठाहींदासीं। नंबर लाइन ठाहे जेके असांखे 2 नंबर ॾिनल आहिनि उन जे विच में जेके बि नंबर आहिनि सभु लिखी वेंदासीं। मां 13 ताईं छो लिखिया? छो त बाबा मूंखे क्वेश्चन में 13 ताईं चयो वियो आहे, अॻिते लिखण जी ज़रूरत न आहे। एसि ताईं मुंहिंजो क्वेश्चन थी वेंदो। हाणे असां सॉल्यूशन ते अचूं था। असांखे चयो वियो आहे बाबा इवन होल नंबर्स मतिलबु ॿधी सॼा अदद ग्रेटर देन 1। हाणे 1 खां वॾा जेके बि ॿधी अदद आहिनि उन्हनि खे जेकॾहिं मां बोल्ड करे वञा, बाबा 2 ॿधी आहे, 4, 6, 8, 10, 12। अॻिते न वेंदासीं। छो? हिते लिखियलु आहे लेस देन 13 मतिलबु 13 खां नंढा। हिन जो मतिलबु आहे त तव्हां उहे नंबर ॿुधायो इवन नंबर जेके 1 खां वॾा हुजनि ऐं 13 खां छा हुजनि? नंढा हुजनि। त मतिलबु 1 खां वॾा त 2, 4, 6, 8, 10, 12। हाणे अॻिते न वेंदासीं 14, छो त उहो 13 खां बि वॾो थी वियो। हे चवे थो न 13 खां नंढा हुजनि। इन ॿिन्हिनि जे विच में जेके बि ॿधी अदद आहिनि उहे ॿुधायो। असां चवंदासीं बाबा इन ॿिन्हिनि जे विच में ॿधी अदद ही आहिनि, उन्हनि खे असां छा कयोसीं? पेन सां थोरो बोल्ड करे छॾींदासीं या नंढड़ी हिकिड़ी सर्किल उन्हनि जे मथां पाईंदा वेंदासीं जीअं ॾिसण में वाज़े नज़र अचनि। या हेठां तव्हां अलॻि करे बि लिखी था सघो बाबा 2, 4, 6, 8, 10, 12। पर असांखे चयो वियो आहे नंबर लाइन ते प्रेजेंट कयो त नंबर लाइन ठाहिण ज़रूरी आहे। नंबर लाइन ठाहिण छा आहे? ज़रूरी आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो मां ॿियो एग्ज़ाम्पल लिखियो आहे। हिन में असां ग्रेटर इक्वल लेस एंड इक्वल ॿई कंडीशन खयूं। ठीकु आहे, इक्वली कंडीशन बि खई आहे। हुन में सिर्फ़ु ग्रेटर देन हो ऐं लेस देन हो। हिन में ग्रेटर देन आर इक्वल, लेस देन आर इक्वल। ठीकु आहे, क्वेश्चन हाणे असां वटि चए थो ऑड होल नंबर्स। हाणे होल नंबर त आहिनि पर हुननि मां कहिड़ा होल नंबर? ऑड वारा। हाणे ऑड होल नंबर कंहिंखे चवंदा आहियूं? 21 अदद। कहिड़ा अदद? 21। 21 उन्हनि खे चवंदा आहियूं जिन ते ॿिनि जी टेबल न वञे, माना जिन खे 2 डिवाइड न करे। उहे कहिड़ा आहिनि? 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अॻिते वधंदा विया। ठीकु आहे, हाणे चए थो त बाबा ऑड होल नंबर्स 21 सॼा अदद ग्रेटर देन 5 5 खां वॾा हुजनि, बट पर लेस देन आर इक्वल टू 11। ऑड होल नंबर्स 21 सॼा अदद ग्रेटर देन आर इक्वल टू 5 5 खां वॾा या 5 जे बराबरि हुजनि, उहे सभु लिखो। बट पर लेस देन आर इक्वल टू 11 11 खां नंढा हुजनि या 11 जे बराबरि हुजनि। हाणे ॾिसो हिननि में बराबरी जी कंडीशन पे अचे थी। इन खां अॻे वारे क्वेश्चन में बराबरी जी कंडीशन न हुई, या त लेस ऐं ग्रेटर जी कंडीशन हुई। हिन में इक्वल जी कंडीशन पे अचे थी। हाणे इक्वल जी कंडीशन पे अचे थी त मतिलबु 5 बि लिखंदासीं जेकॾहिं ऑड आहे
11 जेकॾहिं ऑड आहे त 11 बि लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे अचूं था बाबा ग्रेटर देन 5 या इक्वल 5। हाणे 5 खां वॾा या 5 जे बराबरि। बाबा 5 ख़ुदि 5 जे बराबरि आहे, हिकु ऑड नंबर ही थी वियो। 6 इवन आहे, 7 ऑड आहे, 5 खां वॾो आहे, सर्किल कयोसीं। 8 इवन आहे, 9 ऑड आहे, 5 खां वॾो आहे, सर्किल कयोसीं। 10 इवन आहे, 11 ऑड आहे, 5 खां वॾो आहे, ऐं वरी 11 जे बराबरि बि आहे, 11 खां नंढो ऐं बराबरी जी कंडीशन आहे न, मतिलबु 11 जे इक्वल हुजे या 11 खां नंढा। 11 जे इक्वल आहे। अॻिते हाणे छो न वेंदासीं, छो त असांजी कंडीशन सेटिस्फाई न थींदी। हिन चयो आहे या त 11 खां नंढा हुजनि या 11 जे बराबरि। हाणे अॻिते जेकॾहिं वेंदासीं असांखे वटि ईंदो 13। 13 न 11 जे बराबरि आहे, 11 जे बराबरि आहे, न 11 खां नंढो आहे। त माना हिते हाणे क्वेश्चन असांजो अॻिते जेकॾहिं ठाहियूं था त ग़लति थी वेंदो। हाणे असांजा नंबर कहिड़ा थी विया, 5, 7, 9, 11। लेकिन प्रेज़ेंट असांखे नंबर लाइन ते करिणो आहे। त हाणे हिकिड़ी शइ तव्हां नोट कई हूंदी त जेकॾहिं इक्वल वारी कंडीशन ॾींदो त उहे नंबर ख़ुदि बि पाण एड कंदासीं। जेकॾहिं इक्वल वारी कंडीशन न हूंदी त उहे नंबर एड असां न कंदासीं, उन्हनि जे विच वारा नंबर ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, ऐं इक्वल आहे त माना उहे बि हूंदा ऐं उनजे विच वारा नंबर बि हूंदा। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अस्सलाम वालेकुम।